खबर ॾींदासीं खैरपुर मां फातिमा क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार ड्राइवर एजाज़ काजी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां जवाबदार एजाज़ काज़ी खे 50,000 रुपया मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे खादिम जोड़िजो। जी खादिम, अपडेट कजो। बिल्कुल सबा खैरपुर जे फातिमा फरड़ो वारे केस में जवाबदार ड्राइवर एजाज़ काज़ी जे दहशतगर्दी टोड़ अदालत पेश कयो वियो, जिते जमानत मंजूर कई वई आहे। खैरपुर जे अदालत दहशतगर्दी टोड़ अदालत में एजाज़ काज़ी जेको ड्राइवर हुयो शाहिद शाह जो, उनखे टोड़ अदालत पेश कयो आहे, जिते अदालत में ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी वई। अदालत सबूरी 50,000 जा मुतलका या नक़द ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जॾहिं त नक़द या बांड जमा करण बदिले जवाबदार खे आज़ादु कयो वेंदो। जी खादिम जोड़िजो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।